मां सुहानी मंगलानी भुसावल महाराष्ट्र जी रहंदड़ 12th साइंस जी शागिर्द आहियां। मां अॼु लॾ पलाण ऐं सिंधी हे विषय ते ॿुधाईंदसि। लॾ पलाण ऐं सिंधी दुनिया जी समूरी सभ्यता में के अहिड़ा विरला ई मिसाल मिलंदा जो कंहिं क़ौम खे पंहिंजो घर पंहिंजी ज़मीन छॾे रातो रात ॿी ज़मीन लाइ पंहिंजो आखिरो फिटाए लॾ पलाण करणी पई हुजे। इंसानियत जे इतिहास में उहो कारो वक़्तु ई आहे जंहिं वक़्तु हिंदू सिंधी समाज पंहिंजो पूरो वजूद पंहिंजी पूरी हस्ती बदिलाइण जो ख़तरो खणी लॾ पलाण कई। भारत देश जे विरहाङे बैदि हिंदू सिंधी पंहिंजो ज़र ज़ेवर ज़मीन छॾे पंहिंजो धर्म पंहिंजी सुञाप ख़ातिर दर बदर थी भारत जी कुंड कुर्ज में अलॻि अलॻि कैंपनि में वञी वसिया शरणार्थी थिया। अटे लटे अझे जी जाखुण में ज़ुबिजी विया। मशहूर नावल नाविस श्री गोबिंद माल्हीअ जी लफ़्ज़नि में चए त पखेड़ा वलूर खां विछड़िया। लॾ पलाण जे उन दौर में सिंधी सिंध में छा छॾे आया, छा खणी आया, छा विञायनि, छा हासिल कयुनि, इन ॻाल्हि जो अहसासु नई टही शायद न करे सघे, पर पंहिंजो अबाणो वतन पंहिंजो जन्म भूमि सिंधु अमा खे छॾे अणजाण राह जा राही थिया। हीअ ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो हुओ। जीअं तरबख लेखिका पोपटी हीरानंदाणीअ लॾ पलाण जे हिन अहसास खे चिटियो आहे त जण ज़ियारे हूंदे ऐं पंहिंजो ज़िंदगीअ ऐं मौत ॾिठो आहे, हे हाणे अनजान जीवन में पबे त वेठल आहियां मुंहिंजी हयातीअ जा रोपा सोनवर्क। दरअसल अदब या साहित्य न सिर्फ़ समाज जो आईनो आहे, पर हू समाज जे हर जज़्बे खे बयान कंदड़ पिणु आहे। सिंधी अदब में सिंधी समाज जे लॾ पलाण जो दर्द इन मौज़ीअ ते नसूर तोड़े। नज़्म में तमामु उम्दियूं रचनाऊं मिलनि थियूं। डॉक्टर मोती प्रकाश इन्हीअ यादगिरियुनि जे काफ़िले में घुमंदे से सभु सांढीअ सां में दर्द भरी डांह कंदे चवनि था, उहो कहिड़ो दर्द हो जंहिं मूंखे 37 साल घाणे जिया पिड़ियो हो। सच इहो आहे त असां सिंधी मां दुनियावी शयूं न खणी आयासीं। असां सिंधीअ में मिटीअ जी सुराण खणी आयासीं, हिमत थी हौसलो खणी आयासीं, महिनत ईमानदारी ऐं उद्यम खणी आयासीं, कवर जो कुर्ब ऐं विश्वास, हेमू जो हौसलो ऐं शहादत, झूलण साईं ऐं नानक शाह जी आसीस। लॾ पलाण में पंहिंजी सिंध त विसाई, पर सिंधीअ जी संस्कृति सभ्यता रिवाज खे ख़त्म न थियण ॾियो। जिते सिंधी आहिनि उते सिंधड़ी आहे। जय झूलेलाल, जय हिंद।